अस्सलामुअलैकुम जी नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो प्रोग्राम खिलबॉग। तव्हांजो पसंदीदा प्रोग्राम खिलबॉग, जंहिंमें अॼु असांजो महिमान ईंदो फनकार मिठड़ो मोलाई। जी त तव्हां कीअं साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी तव्हां कह रहे हो? साईं मां खटड़ो मोलाई। असां मिठड़े खे घुरायो आहे। साईं असां खटड़ो मोलाई आया आहियूं। इहो वरी कीअं थींदो? जी साईं काल असांखे आई तव्हांजे प्रोग्राम मां। तव्हां वरी नालो हींअर चेंज करे छॾियो साईं आहे। असां उन्हनि जी कापी आहियूं, माना धुन साॻी जी आहे जी पर कापी आहियो तव्हां जी उन्हनि जी जी। साईं। जी साईं तव्हां फनकार आहियो? न साईं जी मां हिते फनकार कोन असां ॻाईंदा आहियूं गाना बेसुरा ॻाईंदा आहियूं। तव्हां पोइ गाना ॻाईंदा आहियो माना जी जी बेसुरा? जी साईं बेसुरा गाना। तव्हांखे घुराए बि केर थो या रुॻो असांजे साईं प्रोग्राम में आया साईं आहियो? अॼु असांखे जानवरनि घुरायो आहे, न त हमेशह असांखे माण्हू घुराईंदा। असां माण्हुनि जे प्रोग्राम में विया आहियूं, माशाअल्लाह उते जाम इज़त आहे। असां तव्हांखे माना जानवर पिया लॻूं? न साईं अॼु तव्हांजो ॻाल्हाइण ऐं असां तव्हांजो मुंहुं ॾिठो ईअं लॻे थो ॼण बेलण घुमाए थो ही छा आहे दादा? साईं हेक केरु आयो गाड़ी टोपी वारो? ही दादा लाश खयो पियो वञे। दाई सफ़ाई वारो आहे असांजो। साईं हे प्रोग्राम में विच में की सफ़ाई अची इहो त ही बस ये कंदो आहे, असांजो प्रोग्राम ख़राब करण लाइ। साईं एड़ा तव्हां चवां थो अॼु जानवरनि जी माना प्रोग्राम में आयो आहे। असांखे को मिले कोन थो। साईं एड़ा रखण जा कोन हूंदा आहिनि, ॿधण जा हूंदा आहिनि। तव्हां खुलियो वेठा जी तव्हां अॻ में किथे ॻायो बि आहे या? साईं असां माशाअल्लाह दड़नि ते ॻायो आहे, छो असां प्रोग्राम में ॻायो आहे। न लॻो त कोन था ॻाल्हायो वधीक था। साईं लॻो की असांखे सिंग हुजनि, फनकारनि खे सिंग हूंदा, कन हूंदा। जी साईं तव्हां भला को यकतार हाणे तव्हांखे ॾिसण में कोन थो अचे असांखे। ही त चए पियो पर अख कढंदो कंहिंजी, अॻ में कढी साईं आहे? अॻ में हिकिड़े हमरा खे लॻी वियो, असां उन परे खे कर बाबा, ही परे कर, पोइ महीना जेल में हुआसीं। असां साईं घरा चटे भरी ॾिनी, असांखे एतिरी गौर न पई वरी जेतिरो उन खे हमरा खे लॻी वियो। हाणे तव्हां अची त विया आहियो असांजे शो में, पर हाणे असांखे तव्हां कलाम ॿुधाईंदो, छा ॿुधाईंदो? साईं असां एतिरे काल वियो जाम, असांखे को पाणी वाणी जो ढोक पियारींदो? जी बाबा पाणी खणी आ। साईं पाणी खणी अचो। अरे साईं ही तव्हां छा पिया कयो? ही महिमान खे ॾियणो आहे पाणी। साईं ही हेड़ा तव्हां चवां पियो न हे ॿधण जहिड़ा हो, हे तव्हां ॿीहर वेठा आहियो। मां त चयो आहे मूंखे ही मिलियो ही यादगार। साईं मिलियो ही रखण जो न हूंदो, धारण जहिड़ा हूंदा। धारण जहिड़ा हूंदा साईं बस ही असांजो आहे। तव्हां साईं हिकिड़ी लॻंदी आहे, हिननि खे खवाए छॾियो महिरबानी करे। असांखे तव्हां कलाम ॿुधाईंदो, छा ॿुधाईंदो? साईं असां कलाम ॿुधाईंदासीं हिन मौसम जे हवाले सां। असां ॾाढा ॾुख आयल आहियूं, असां पंहिंजे गम शाइरी उहो पंहिंजे माना ॻाए ॿुधाईंदासीं त असां छा जे करे। तव्हां हाणे असांखे कलाम मिठड़े मोलाई, मंताज़ मोलाई, अहमद मुगल जो ॿुधाईंदा। हिननि में कहिड़े फनकार तव्हांखे पसंदि आया ऐं कहिड़े जो असांखे कलाम ॿुधाईंदा? साईं मूंखे हिकिड़ो ई कोन थो वणे, मां पाण खे पाण वणा थो, मुंहिंजा कलम वणनि था, मूंखे ॾिठो न वेंदो ऐं ॿुधो वेंदो आहे। हींअर त वीवर तव्हांखे असांजा साईं चंपा साईं हींअर अची वियो लाइव कैमरे ते माशाअल्लाह। अॻे त आइडियो पुराणे दौर में आइडियो हूंदा, रेडियो ते ईंदासीं। जी साईं जी तव्हां हाणे असांखे कलाम ॿुधायो। अरे पुट जगता चपड़ी खणी आ बाबा, चपड़ी खणी आ बाबा, केॾां वया जो पुट चपड़ी करे एॾी देर थी वई आहे। न ही तव्हांजो पुट आहे? न साईं मांजो पीउ आहे। ॾिसो त पुट करे सॼा त मांजो पुट आहे। पीउ आहे त तव्हां नंढो मांजो पुट आहे। पुट सही पुट करे सॼी कयो आहे बाबा। तव्हांखे यकतारो मिली वियो या गानो ॿुधायूं? गानो ॿुधायो साईं। ॾुखरो गानो आहे, साईं दिल वारो गानो आहे। जी हींअर सर्दी जो मौसम आहे, इन जे हवाले सां ठीक है। ओ साल नव आयो वा, सीअ बि तपायो वा, मस्तो कोन आयो वा, दिल खे दुखायो वा, मुंहिंजो वा मयारी तो न कई शादीअ जी तयारी, हाणे छो मूंखे मारी तोबा, हाणे छो मूंखे मारी तोबा। असांखे रोअण थो अचे। साईं कपिड़े जो घोड़ा ही ॾिसो था लाइव शो में ये इज्जत आहे साईं। ॾिसो बस साईं ॾाढो ॾुख बाबा बस कर हाणे। जी साईं जी जी साईं ॾाढो ॾुख आहे। तव्हांजो नालो छा आहे ऐं तव्हां कहिड़े शहर खटड़ो मोलाई सां तव्हांखे चयो? जी चाह खणी अचो बको। पियो साईं चाह तव्हां कोन पीअंदो? साईं छॾींदव त असां पीअंदा न आऊं पिया। साईं तव्हां ई पियो, तव्हांखे मिले कोन असांजे सदके हिननि खे मिली आहे। ही छा आहे ना तव्हांजो कम ई कपिड़ो हणणा, तव्हां ही असांजे महिमान जी इज़त था कयो। साईं चाह तव्हांखे ॾियणो आयो? जी जी असांखे ॾियणो आयो? असां मूंखे ॾियणो आयो ऐं तव्हांजो भाउ बि इहो बाबा। साईं असांखे त ॾियणु कोन आयो, लॻे थो हिन खे कोन थी मिले। कोन थी मिले घर कॾहिं ॾिठी कोन अथनि साईं। हा असांखे हुते माण्हुनि घुरायो माशाअल्लाह, सुठा प्रोग्राम हैदराबाद में वेंदासीं, हुते ॻाईंदासीं। जी जी साईं पोइ ॻायोसीं, माण्हुनि खे पसंदि आयासीं माशाअल्लाह। पोइ ईअं आस्ते आस्ते माण्हुनि असांखे टीवी ते घुरायो।
अॼु ॻाइण टाइम टीवी ते तव्हांखे कंहिं जी घुरायो जी आहे साईं साईं घुरायो या पहिरें दफ़ा लाइव शो में न साईं असां अॼु पहिरें चकर जानवरनि सां गॾु लाइव शो ते आया आहियूं जी ऐं तव्हां इहो मूंखे ॿुधायो तव्हांखे ॾुख कंहिं ॾिनो किथां खां शुरू थियो केतिरी उमिरि हुई तव्हांजी उन टाइम ते साईं उमिरि त उन टाइम ते ख़बर कोन्हे घणी हुई पर हूंदी 18-20 साल हाँ। हा एतिरे में साईं नाज़रीन सभु भॼी विया केरु नथो हाँ? वे फनकार वटि साईं हे इहो केरु छा आहे? को आंदो अथव साईं, लेकिन एतिरो बेसरो न फनकार तव्हां मुंहिंजा नाज़रीन छो कया मां त साईं यकतार खणी आहियां बंदूक त मां कोन खणी आहियां को बंदूक मूं हईं हुजे या भॼी बाबा नाज़रीन हिकिड़ो ई कोन्हे साईं, सभु भॼी विया साईं ही मुंहिंजो हिकिड़ो जेको अहिड़ो वफ़ादार नौकर आहे इन्ही मुंहिंजो रुॻो साईं कंदो ॿिए जी ॿुधंदो ॿिए जी ॿुधंदो ॿिए जी 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 ॿुधंदो ॿुधायो हे सभु हिन भॼाया अथव साईं हिन हे ते ॾिसो कोन त। भॼाए इहो मुंहिंजो साईं वफ़ादार अथई साईं मां वफ़ादार तव्हां सां वेठो आहियां भॼाया त तव्हांखे पहिरां भॼाया न जी साईं, हिन भॼाया अथव तव्हांजा साईं टोपी ॾिसो माशाअल्लाह गाड़ी कहिड़ी पाए आयो जी आहे तव्हांजा ॼण एम्बुलेंस लाश खयो पियो वञे हा, जी तव्हांजा सवाल ई अहिड़ा आहिनि व्यूअर्स वेंदा न साईं असां पर तव्हां तव्हां हीअ कयो जेको असांजे प्रोग्राम जो ख़र्च थियो आहे हिते माठड़ी करे साईं पैसा मां रखो जेको उतां किरायो भरे आयो उहो आहियां बाबा उहो तो तुंहिंजो उते पीउ ॾींदो बाबा न आहे छॾणो हा हिन खां पैसा लाज़मी बसि वठणा तूं मूंखे ॿुधाइजां ऐं जूतो लाहे अहिड़ो त साईं ही मथे वारो हणंदो सांस जो यादि कंदो साईं जूतो हिकु त मां पंहिंजा वटि बूट आहे। नाज़रीन साईं, भॼी मां विया वटि बूट रखो अथव। रखो रखो मां वटि बूट नाज़रीन आहे। भॼी विया हेठि लाहियो साईं मां वटि बूट अथव जी लहे नथो न त हणी वठां कमज़ोर आहीं असां कुझु कोन करे सघंदे साईं मां वटि हे पियो अथव हे हमरा ही खे लॻो तव्हां किरी विढ़ किरी था साईं उबिड़ण थो अचे अंग्रेज़नि जी गेबा हू सही थो चइनि बाबा हू तव्हां असांजा व्यूअर सभु भॼाए छॾिया साईं भॼायूं त पहिरियां तव्हांखे भॼायूं बाबा मुंहिंजा पोइ साईं बाबा तव्हां हाणे उथो हलो साईं असां वञूं वञो साईं तव्हांजी पैसा रखो पहिरियां तव्हां अचो साईं पैसा ॾिना रखो कीअं न साईं पैसा ॾिना कीअं न घुरिया कीअं न साईं तव्हां 10 रुपया कढिया मूंखे छॾे ॾे तूं साईं फ़क़ीरनि खे करे ॾिना अथव असां त कोन ॾींदा न न साईं भई तव्हां असांजा होस्ट जे भॼाइण असांजो ख़र्च थियो आहे चाहे असांजे नौकर पीती आहे पाणी पीतो आहे उहो साईं असांखे प्यारी हुजे तव्हां असां तव्हांखे पैसा भले ॾियूं तव्हांखे न पहिरियों तव्हां पान पीती ख़र्च त तव्हां कयो पान पीओ ख़र्च त तव्हां कयो अचो हिनखे साईं भॼायो असां उतां भरे किरायो निकिरो तूं हितां पैसा निकिर पैसा तूं असां बस कई साईं हा पैसा साईं वठां असां इज़त वारा फनकार आहियूं बाबा बाबा महिरबानी तव्हांजी ऐं महिरबानी ही वञे थो ऐं पाण हिकिड़ी ग़लती करे या वेठा साईं, हिन खे न विहारियो। बेसरो फनकार आंदो साईं, लाइ ॿुधायो साईं, इहे न। असांखे तव्हां असांखे अहिड़ा फनकार न खपनि ही पाण खे फनकार घाटो विझंदा जी जी तव्हां हिनखे कढो कढो साईं ही फनकार तव्हां हलो तव्हां असांखे कंहिं कम जा कोन्हे अॼु Oh, no, 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 no.